अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ भलीकार ऐं वक्त पोज़दार हेडलाइन्स वां ॾिठूं बुलेटिन जी शुरुआत कंदासीं इन अहम ख़बर सां त घोटकी पुलिस बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। घोटकी पुलिस बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस पारां रावती जे कचे मां सन्नू शर खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। घोटकी पुलिस बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कचे जे इलाइक़े रावतीअ मां पुलिस धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस पारां रावती जे कचे मां सन्नू शर खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। घोटकी पुलिस बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कचे जे इलाइक़े रावतीअ मां पुलिस धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। अहम ख़बरों ते पहुचायूं पिया। घोटकी पुलिस कार्रवाई कंदे बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। घोटकी पुलिस बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। कचे जे इलाइक़े रावतीअ मां पुलिस धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे गिरफ़्तार कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मुश्ताक मीरानी असांखे जॉइन कयो आहे। मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर गिरफ़्तार थियो आहे। जी बिल्कुल ही घोटकी पुलिस खे एक वॾी कामयाबी मिली है। घोटकी ज़िले जो बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जेको रावती जे कचे ऐं घोटकी जे कचे जे धाड़ियुनि जो तर्जमान पे सॾियो वेंदो हो, उनखे अॼु घोटकी पुलिस जेको आहे रावती वारे कचे मां गिरफ़्तार करे वरितो आहे। कुछ देर में पंहिंजो SSP घोटकी जेको आहे उनजी गिरफ़्तारी जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस भी करे रहियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सन्नू शर जेको बदनाम धाड़ियल गिरफ़्तार थियो आहे, इहो 1 साल अॻु पंहिंजो रावती जे कचे वारे इलाइक़े में हिकु DSP, 2 SHO समेत 5 पुलिस एहलकार जेके शहीद थिया, उन केस में पुलिस खे घुरबल हो ऐं मथां 50 लाख रुपया इनाम जी सिफारिश थियल हुई। जी मुश्ताक, इहो बि ॿुधाइजो त गिरफ़्तारी किन अमल में आई आहे, मुक़ाबिलो थियो आहे या न? सनाउल्लाह ते टोटल केतिरा केस हिन वक़्त ताईं दाख़िल थियल आहिनि? सनाउल्लाह शर ते 50 जे लॻभॻि अगवा, क़त्ल ऐं फुर तोड़े धाड़नि जा ऐं पुलिस मुक़ाबलनि जा केस दाख़िल थियल आहिनि। पुलिस जे ज़रियनि जो इहो चवणु आहे त सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर खे रावती जे कचे वारे इलाइक़े मां मुक़ाबले बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। कुझु देर बाद SSP घोटकी अनवर खेतरान इन हवाले सां वधीक प्रेस कॉन्फ्रेंस करे हू तफ़सील ॿुधाईंदो। जी मुश्ताक, इहो बि ॿुधाइजो त गिरफ़्तारी खां पोइ सनाउल्लाह खे कहिड़े थाणे ते आंदो वेंदो? गिरफ़्तार थियल धाड़ियल सनाउल्लाह शर खे कुछ ही देर में SSP ऑफिस घोटकी आंदो पियो वञे, जिते SSP घोटकी उनजी गिरफ़्तारी जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। अच्छा, मुक़ाबले दौरान ॿिया जेके धाड़ियल हुया उहे हिन सां गॾु हुया, उन्हनि जी का गिरफ़्तारी अमल में आई आहे या सिर्फ़ सनाउल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे? फौरी तौर ते इहे इतला आहिनि त धाड़ियल सनाउल्लाह और सन्नू शर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिया जेका धाड़ियल उन्हनि जी गिरफ़्तारी जे अञा के बि इतला न आहिनि। मुश्ताक मीरानी, तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी।